हज़रत सैयद हाजना शाह मजज़ूब मुतसिल स्टेशन रानीपुर। सैयद हाजना शाह पान मजज़ूब तब हूंदो हो। संदसि करामतूं तमामु घणियूं आहिनि, जंहिंजे लिखण खां कलम कासिर आहे, मगर चंद नमूने संदन हिकिड़ी करामत हिते लिखण में अचे थी। कमालात निसाब मखदूम अब्दुल हई मखदूम सुल्तान महमूद नांगे जो वालिद बुज़ुर्गवार साहिब इल्म ऐं कशफ करामात जो हो। हिकिड़ी मदरसे में तालिबनि जी तालीमी कम में मशगूल हो तो उतां ओचिते सैयद मियाँ हाजना शाह नांगो अची लंघियो। मखदूम खेसि उघाड़ो ॾिसी अखियूं बंदि करे मुंहुं फेरण लॻो। तंहिं ते सैयद हाजना शाह फरमायोसि, ए मखदूम साहब, मुंहिंजी ओघड़ खां रूपोशी करीं थो, पर तुंहिंजे पुठ मां बि हिकिड़ो पुटु पैदा थींदो जो पिणु नांगो हूंदो। मखदूम अब्दुल हई पिणु साहिब कशफ करामत जो हो। मुराक़बो करे ॾिठाई त बराबरि संदसि पुट जो नालो सुल्तान महमूद नांगो लोहे महफूज़ ते लिखियलु आहे। उन वक़्तु कादिर करीम जे हुज़ूर में घणी इज़्ज़ारी सां ॿाॾायईं त उहो नांगे जो अखर महू थिए। घणी देर खां पोइ जॾहिं उहो अखर लोहे महफूज़ तां महू थियल नज़र आयुसि, तॾहिं मुराक़बो खोले चयईं त मुंहिंजो पुटु हींअर नांगो न थींदो। जॾहिं इहा ख़बर हाजना शाह खे पई त फरमायाईं, ज़रूरु नांगो थींदो। वरी ॿिए दफ़े मखदूम अब्दुल हई मुराक़बो करे ॾिठो त बराबरि नांगो लिखियलु आहे। वरी बि इज़्ज़ारी सां इल्तिजा करणु लॻो। टे दफ़ा हिक ॿिए खे अहिड़ी तरह करामत जो ॾेखारियो हुआऊं। मखदूम अब्दुल हई खे जॾहिं पक थी त नांगे जो अखर लोहे महफूज़ ते महफूज़ आहे ऐं तक़दीर अज़ली मिटजण जी न आहे, तंहिं करे सब्र खां सवाइ खेसि ॿियो को चारो नज़र कोन आयो। तंहिं करे क़ज़ा ते राज़ी रही सब्र अख़्तियार कयईं। आख़िर खेसि हिकु फ़र्ज़ंद ॼाओ जंहिंजो नालो शेख महमूद रखियाईं। पोइ खेसि हमेशह इहो फ़िक्रु रहंदो हो त मुबादा सैयद हाजना शाह जो चवणु सचो थी पए। सो छा कयईं जो हिकिड़ो तावीज़ लिखी पंहिंजे फ़र्ज़ंद महमूद खे पारायईं ऐं 4 सालनि जी उमिरि में खेसि मदरसे में पढ़ण लाइ विहारियो हुआईं। 14 सालनि जी ॼमार में इल्मु ज़ाहिरी खां फ़राग़त करे वॾो आलिम फ़ाज़िल थियो। उनखां पोइ मखदूम अब्दुल हई ख़्यालु रखियो त जेकर शेख महमूद जी शादी कराइजे। मुबादा सैयद हाजना शाह जो चवणु असराइतो थी पवे। थोरनि ॾींहंनि में ई बंदोबस्तु करे संदसि शादी कराए छॾियईं। पर शादी वारी राति गुस्ल करण वक़्तु शेख महमूद खां इहो तावीज़ पाइणु विसरी वियो। बर वक़्तु मजज़ूब थी पियो ऐं समूरा कपिड़ा फाड़े मस्तु नांगो रहियो। सैयद हाजना शाह जूं हज़ारें करामतूं हुयूं जे लिखण खां ॿाहिरि आहिनि। संदसि वफ़ात 1080 हिजरी में थी।